नाज़रीन, सिंध असेंबली में ईंदड़ माली साल जी बजट ते बहस जे पहिरें ॾींहुं ई अपोजिशन अलामती बाइकआउट करे छॾियो। मुकेश कुमार चावला पारां मुख़ालिफ़ धुर मथां सख़्त तनक़ीद कई वई। स्पीकर आगाज़ सिराज दुरानी चयो आहे त जेकॾहिं अपोजिशन जो इहो रवैयो रहियो त पोइ इजलास वर्चुअल तौरु घुराए वेंदो। वधीक तफ़सील फयाज़ कुरैशी जी हिन रिपोर्ट में। सिंध असेंबली इजलास में ईंदड़ माली साल जी बजट ते बहस जे पहिरें ॾींहुं वज़ीरनि जी गैर हाज़िरी ते अपोजिशन पारां ऐवान मां अलामती वॉकआउट कयो वियो। अपोजिशन लीडर फिरदौस शमीम नकवी जो चवणु हो त वज़ीरनि खे वीडियो लिंक ज़रिए इजलास में शिरकत करणु घुर्जे हा। कोरोना टेस्ट लाइ टीमूं बि वज़ीरनि जे चैम्बरनि में सैंपल वठी रहियूं आहिनि, पर खेनि इंतज़ार करायो थो वञे। अपोजिशन जे एहतजाज ते सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला ऐं इम्तियाज़ शेख चयो त अपोजिशन जा वॉकआउट ते उज़र कम न कंदा। असल में हो पंहिंजी कोताहियुनि खे लिकाइण लाइ भॼण जी कोशिश करे रहिया आहिनि। अपोजिशन जे वॉकआउट ते स्पीकर आगाज़ सिराज दुरानी रूलिंग ॾींदे चयो त जेकॾहिं अपोजिशन जो इहो ई रवैयो रहियो त इजलास खे वर्चुअल ते मुंतकिल करे छॾींदासीं। बजट ते बहस में हिसो वठंदे अपोजिशन मेंबरनि सिंध बजट ते तनक़ीद कई, जॾहिं त हुकूमती मेंबरनि बजट खे अवाम दोस्त करार ॾिनो। इजलास में हुकूमत पारां मुख़्तलिफ़ खातनि जूं ऑडिट रिपोर्टूं बि पेश कयूं वियूं। ऐवान जी कार्रवाई दौरान GDA मेंबर नुसरत सर अब्बासी पारां धरती TV जी टीम मथां हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई। सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे इन चयो त जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार